इस्लामाबाद पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर मीर अब्दुल कुद्दूस बुज़नजोगे सेनेट चूंड लाइ पार्टी टिकट जारी करे छॾियो आहे। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर मीर सरफराज़ बुगटी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवान मीर एजाज़ जखराणी अॻूणे वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बुज़नजोगे खे पार्टी तरफ़ां सेनेट जो टिकट ॾिनो। ॿिए तरफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सूबाई सदर जाफ़र ख़ान मंदूख़ैल ॿुधायो त मीर दोस्तन डोमकी नून लीग जो उम्मीदवार हूंदो। पार्टी सदर शहबाज शरीफ़ उनखे टिकट जारी करे छॾियो आहे। होॾां जमियत उलमा इस्लाम अब्दुल शकूर ग़ैबज़ई खे सेनेट जो ज़मीनी चूंड में पंहिंजो उम्मीदवार बनाइण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं उन्हनि खे टिकट अङारे ते जारी कई वेंदी। यादि रहे त बलूचिस्तान मां सेनेट जी 3 ख़ाली सीटुनि लाइ 12 उम्मीदवार नामज़दगी काग़ज़ जमा कराया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।